छो वलू पर पुट त तू लालीअ जी पुछाऊं तो करी ऐं साम्हूं आई आ त बुत बणजी होई। मां बुत बणजी तो बुत जे लाइ पियो सोचां त तू शीशे में लथी कीअं सो बि ओचितो कॾहिं कॾहिं शीशे खे भञण जे लाइ उन में लहणो ई पवंदो आ। अच्छा मतलब त तू वल्लू या जीअ खे भञण ऐं फोड़ण आई आ। हाँ बस हिकु रिश्तो टोड़े ॿियो रिश्तो जोड़ण आई आहियां। गुजरात में छो थी ॻाल्हाई सिधी सिधी ॻाल्हि कर की आई न वल्लू या जीअ जी ताक़त हा सिधो सिधो ॻाल्हाए डायरेक्ट ऐं मूंखे खिदमत जो मौक़ो ॾे न लाली। खिदमत त मां तुंहिंजी अॼु करण आई आहियां। वाह ये खिदमत में मज़ो कोन्हे मूंखे लाली। मां त चवां थो त मुंहिंजी राणी थी मुंहिंजी कुंवार बणिजी मुंहिंजे हवेलीअ ते हली सॼी हवेलीअ जी मालिकियाणी थी त मां ख़ुशि थियां। लाली तुंहिंजे अॻियां पोयां नौकरनि जी रुगो फिर फिरांदी के ट्रेयूं खई बीठा हूंदा के गिलास जली बीठा हूंदा के मानी पिया पचाईंदा तूं बसि राणी थी टहकी थी वेठी हुजाए बस न बस ईअं तूं सम्झ त मुंहिंजे घर में तूं राणी थी रहंदी आहे राणी। हाँ वलू शादी भी कंदसि ऐं राणी भी थी रहंदसि पर तुंहिंजी न। ही थई उहे पैसा जिन पैसनि जे करे पंहिंजी मिल्कत सम्झंदो हुई तूं मूंखे। खण पंहिंजा पैसा ऐं रुपयो करे ॻणजां अञा भी कुछ हज़ार मथे हूंदई खुटल कोन हूंदई। हाँ ऐं लालीअ खे हाणे अखियूं खणी न ॾिसजांइ न त जेके अखियूं अथई न बिलो रखे ॾींदी सही। आयो आहे वॾो लालीअ सां लाऊं लहण। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।